माइटियूं न छिनो पुट दुनिया दौलत पैसो नौकर धूड़ पियो पाईंदो प्लाट इते पिया हूंदा भाव वरी न मिलंदी अद्धी वरी न ईंदई पैसे जे ख़ातिर अख त पुट छा थो करी कीअं अखियूं खणी बूटियूं थई रिश्ता टोड़ी बिरादरियूं टोड़ी असाज़तूं टोड़ी पैसे जे लाइ दुनिया जे लाइ बनी जे टुकड़े जे लाइ मौत आयो त ये सब शयूं धूड़ पियूं पाईंदियूं हथे खाली कफनी बि अणसिबियल हज़ारे माण्हुनि जा हज़ारे कपड़ा थो ॾिसां पर मूं केतिरा माण्हुनि जा कफन ॾिठा आहिनि हर कपड़े में माण्हुनि खे खीसा आहिनि के अॻियूं के पासनि सां के अंदरूं पर कंहिंजे कफन में मूं खीसो न ॾिठो जो कुझु खणी वञे पैसो ॾोकड़ खणी वञे मूं कबरूं खोटींदे ॾिठियूं आहिनि कंहिं कबर में मूं अलमारी कबट न ॾिठो घरनि में अलमारियूं चारा ठाहींदा आहियो दरियूं ठाहींदा आहियो त हिते शयूं रखबियूं हिते पैसा रखबा तिजोड़ियूं रखबियूं कंहिंजी कबर में तिजोड़ी ॾिठव कंहिंजे कबर में अलमारी सेफ ॾिठव हथे खाली पुट हथे खाली बचा वेंदो त हथे खाली हलिया वेंदो बेटा त पंहिंजे घर वारनि सां सुठो सलूक रखो माइटियूं न छिनो रिश्तेदारियूं न टोड़ियो असाज़तूं कराबतूं न छिनो साईं फरमाए जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो माइटी ईंदी ख़ुदा जे अर्श सां ये लड़की पवंदी अल्लाह जे अर्श सां लड़की पवंदी साईं फरमाइनि था त माइटी रड़ कंदी मौला मुंहिंजो दाद कर मूंसां इंसाफ़ कर रब फरमाइंदो ए माइटी जन तोखे गंढियो आ मां रब जे रहमत में गंढजी विया जन तोखा छिनो आ उहे मुझे रहमत का छिजी विया माइटियूं न छिनो पुट दुनिया दौलत पैसो नौकर धूड़ पियो पाईंदो प्लाट इते पिया हूंदा भाव वरी न मिलंदी अद्धी वरी न ईंदई पैसे जे ख़ातिर अख त पुट छा थो करी कीअं अखियूं खणी बूटियूं थई रिश्ता टोड़ी बिरादरियूं टोड़ी असाज़तूं टोड़ी पैसे जे लाइ दुनिया जे लाइ बनी जे टुकड़े जे लाइ मने माण्हू खे रब निहारींदो ई न उहो माण्हू जेके रिश्ता टोड़ींदो आहे माइटियूं छिनंदो आहे असाज़तूं कराबतूं छिनंदो आहे साईं फरमाइनि था बजणा जेकॾहिं पाण में रुठल आहिनि न जेको अॻ में परचाईंदो अॻु जन्नत में अॻ में वञी परचाए भाकुर पाए भाउ खे भाकुर पाए राज़ीनामो करे साईं फरमाइनि था इहो हुन खां अॻु जन्नत में वेंदो पर बजणा नथा ठहनि टियों उथे उन्हनि खे ठाहे टियों थी उन्हनि जो सुलह कराए उन्हनि जे विच में ठहराव कराए साईं फरमाइनि था इन ठाह करण वारे खे 20 हजनि जो सवाब दफ़्तर में लिखो घणनि हजनि जो 20 हजनि जो सवाब 20 हजनि जो सवाब इनखे मिलंदो जेको ॿिन्ही जे विच में सुलह कराए अल्लाह करीम तव्हां असां सभिनी खे मदीने वारे साईं जी शफ़ाअत नसीब कंदो अल्लाह कंदो जन्नत में गॾिजी हलंदासीं।